गुज़ार त चे थी इंसान जी उहा कहिड़ी शइ आहे जेका ज़ाती हुन जी पंहिंजी हूंदी आहे। वाह साईं वाह। इंसान जी उहा कहिड़ी शइ आहे जेका माना ज़ाती हुनजी पंहिंजी आहे। ज़ाती हुन जी पंहिंजी आहे। पंहिंजी आहे ज़ाती ज़ाल। बचे साईं अञा बचे। नालो अञा बचे। मतां ही आहे पंहिंजी ज़ाती हुनजी पंहिंजी माना पिरापटी मोटरसाइकिल या कार या जहाज़ या रेल या जॻह का बिल्डिंग प्लाट हुनजो माना ज़ाती पंहिंजो आहे नाले हुनजे आहे ईअं आहे। ईअं माना थी चए साईं अञा बचे। अञा बचे। बचे ज़ाती हुनजी पंहिंजी हूंदी आहे। इहे त न आहे ज़ाती हुनजी पंहिंजी रिढ का ॿकरी या को उठ या मेंह खीर पीअण वारी हुनजी मिसाल पंहिंजी आहे। भले हुनजा भाउ हुजनि हुनजी मर्ज़ी आहे खीर हुननि खे ॾे या न ॾे मिसाल हुनजी पंहिंजी शइ आहे ईअं आहे। ए न उस्ताद रिढ बि कोन अथई अञा बचे रिढ। अञा बचे। अञा बचे। पोइ मुंहिंजे ख़्याल में हुनजी आहे ज़ाती आहे पाणी वारी मशीन आहे जेका ॿनीअ में पाणी वहंदो आहे पोइ हुनजी मर्ज़ी आहे पाणी कंहिंखे ॿिए खे ॾे न ॾे हुनजी पंहिंजी शइ आहे ईअं ए उस्ताद अञा बचे। ईअं बि न आहे। ईअं बि न आहे। ज़ाती इंसान जी पंहिंजी आहे। ज़ाती इंसान जी पंहिंजी। खट थो चई मथां खट हू ॿिए खे पोइ मिसाल महिमान माण्हू अचे थो हुनजी मर्ज़ी आहे को सॾु थो करे वाह तुंहिंजी खट खपे असांजे महिमान वधीक आया आहिनि पोइ उहा खट घणा माण्हू वरी कोन ॾींदा आहिनि वाह हाणे तव्हांखे जा वरी पट ते सुम्हां सो खट जी मथां ॻाल्हि पियो करे सुम्हण वारी खट। ए उस्ताद खट बि कोन अथई खट बि कान्हे। खट बि कोन्हे खट। पोइ मुंहिंजे ख़्याल में इंसान जी ज़ाती पंहिंजी या इहे मथां या रली जा सवड़ मथां विझण वारी ईअं। ए उस्ताद रिली बि कोन अथई रिली। ईअं बि न आहे। ईअं बि न आहे रिली। कहिड़ी शइ आहे इंसान जी माना ज़ाती पंहिंजी आहे। ज़ाती पंहिंजी आहे। चाबी मोटरसाइकिल वारी। ए उस्ताद हुनजी त ज़ाती त पंहिंजी कोन हूंदी आहे न चाबी उहा त गाॾी जी हूंदी आहे। अच्छा हा कहिड़ी शइ आहे माना वाह जो मुझाए छॾी इंसान जी ज़ाती पंहिंजी हूंदी आहे। हीअ नुंहं जा हथ ते माना तिरियूं ई ईअं। अञा बचे साईं तिरी साह भला इंसान जो हिकिड़ो साह। ए उस्ताद अञा बचे साह बि कोन अथई। साह बि कोन्हे। साह बि कोन्हे। पोइ मुंहिंजे ख़्याल में इंसान जी सोच इंसान जा अमाल हाण गुज़ार त भॻी अथई अमाल इंसान जा अमाल साईं। वाह साईं वाह वाक़ई ॿियो माना इंसान जा अमाल पंहिंजा माना ही माल मिल्कियत मरण खां पोइ उहा बि ॿिया विरहाईंदा ऐं मर्द ॼमे थो उहो बि जनम जहिड़ो ॿिए कंहिं ॾिनो नालो उहो बि कंहिं ॿिए रखियो ऐं आख़िरी माना क़बर में उन्हनि बि ॿिए न विधो आख़िरी गुसल बि माना ॿिए न ॾिनो ओड़े पाड़े मौलवी साहब गुसल बि माना आख़िर ताईं बि ऐं इंसानी सोच ऐं अमालनि जेके हुनखे क़बर में अॻिते छॾाईंदा। लाजवाब सुखड़ी वाह साईं वाह लाजवाब। जीअं त प्यारा दोस्तो ही गुजरात ॾिनी रोशन पाकिस्तानी ऐं गुजरात खे भितर वांगुरु भोर कयो हाकिम पाकिस्तानी। प्यारा दोस्तो ही वीडियो तव्हांखे सुठी लॻे हिन वीडियो में वरी सम्झाइणी आहे त हिन असांजे यूट्यूब चैनल हाकिम पाकिस्तानी खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे बि लाज़मी प्रेस कंदा त जीअं असांजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां वटि बर वक़्तु पहुच सके। कीअं पोइ हाणे पोइ हाणे हलूं चांहि पीआर न चांहि पीआरींदो हल तूं इलाही मथो हणायो अथई मानी बि खाराईंदो तूं हल त सही न। ऐं अॼु भलारी पंहिंजो ईद जी बि राति आहे। ईद जी राति आहे सुभाणे 12 रबीउल आलमीन आहे। सुभाणे 12 रबीउल आलमीन आहे। बसि जीअं त प्यारा दोस्तो मुस्लमान भाइरो 12 रबीउल अवल बि आहे ऐं हिकु कहाणी बि तव्हांजे साम्हूं रोशन पाकिस्तानी गुजरात ॾिनी तमामु लाजवाब गुजरात हुई। वधीक हाणे सिंध सलामत साथ सलामत जिथे बि रहो खिलंदा मुस्कुराईंदा ख़ुशि ऐं पंहिंजे माइटनि मिटनि बुज़ुर्गनि जो ओड़े पाड़े वारनि जो फ़क़ीर फ़ुक़रान जो बि ख़्यालु कजो। ओके वधीक कम्युनिटी वीडियो असांजे यूट्यूब चैनल ते तव्हांखे मिलंदा हाकिम पाकिस्तानी।